हैदराबाद की अदालत कुरत लैन बलोच कत्ल केस की ॿुधणी 1 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणीअ दौरान पुलिस पारां जाब्तार उमर मेमण खे मॉडल कोर्ट में पेश कयो वियो आहे। फरियादी जे वकील जो चवणु आहे त जज मोकल ते हुजण सबब केस जी ॿुधणी न थी सघी आहे। कुझु अरसो अॻु बैराज कॉलोनीअ में जाब्तार उमर मेमण मुबैना तौर पंहिंजी घरवारी ऐं कुरत लैन बलोच खे क़त्ल करे छॾियो हो। अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर बाबति हैदराबाद की अदालत कुरत लैन बलोच कत्ल केस की ॿुधणी 1 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणीअ दौरान पुलिस पारां जाब्तार उमर मेमण खे मॉडल कोर्ट में पेश कयो वियो हो। फरियादी जे वकील जो चवणु आहे त जज मोकल ते हुजण सबब केस जी ॿुधणी न थी सघी आहे। कुझु अरसो अॻु बैराज कॉलोनी में जवाबदार उमर मेमण मुबैना तौर पंहिंजी घरवारी कुरत लैन बलोच खे क़त्ल करे छॾियो हो। बल्दिया पुलिस नारीअ जे भाउ असदुल्ला बलेती जे फरियाद ते क़त्ल जो केस दाख़िल करे जाब्तार खे गिरफ़्तार कयो हो। अवांखे आगाह कयूं पिया त फरियादी जे वकील जो चवणु आहे त जज मोकल ते हुजण सबब केस जी ॿुधणी न थी सघी आहे। कुझु अरसो अॻु बैराज कॉलोनी में जवाबदार उमर मेमण मुबैना तौर पंहिंजी घरवारी कुरत लैन बलोच खे क़त्ल कयो हो। इन हवाले सां हैदराबाद खां दती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अबड़ो लाइन ते मौजूद है। जी शबीर, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल, हैदराबाद में कुरत कत्ल केस बाबत मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जो जज मोकल ते हुजण सबब ॿुधणी 1 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। उन हवाले सां फरियादी मूजिब अॼु जवाबदार ते फर्द जुर्म लागू थियण जो इम्कान हो। फोर्थ एडिशनल सेशन जज जी अदालत में पुलिस जेल मां जवाबदार उमर मेमण खे अदालत में पेश कयो। जवाबदार जो वकील ऐं फरियादी धुर जो वकील अदालत में पेश थिया। फरियादी जे वकील मूजिब फोर्थ एडिशनल सेशन जज गुलाम मुर्तज़ा बलोच मोकल ते हुजण सबब केस जी ॿुधणी न थी सघी आहे। कुझु अरसो अॻु बैराज कॉलोनी में आपासी खाते जे अॻूणे सेक्रेटरी ख़ालिद हैदर मेमण जे पुट उमर मेमण मुबैना तौर तशदद करे पंहिंजी ज़ाल कुरतलीन उर्फ एमी बलोच खे क़त्ल कयो हो। बल्दिया पुलिस संदसि भाउ असदुल्ला बलेती जी फिरियाद ते क़त्ल जो केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो हो। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।